सिंधी में चवणी आहे त उम्मीदुनि ते जहान क़ाइमु आहे। दोस्तो हिकिड़े दुकानदार वटां ॻोठ जो मुल्ला बि ओधर ते सौदो खणंदो हुयो ऐं मंगणहार बि। हिक दफ़े ॿई घणी ओधर खणी विया ऐं चङे वक़्त ताईं न मोटायाऊं। दुकानदार मुल्ला खां पुछो त साईं एॾी ओधर खई अथव, मोटाइण जी नियत बि अथव या न रुगो खणा? मुल्ला हथ त ॾींदे चयसि त बिल्कुलु मोटाए बि। दुकानदार चयसि त पघार ते हिसाब चुकतो थिए नथो, ओधर कीअं लहंदी, मोटाईंदे वरी किथां? मुल्ला सम्झाईंदे चयसि त अबा रुगो पघार आहे छा, भग भुर बि त आहे। दुकानदार पुछियुसि त इहा भग भुर छा आहे? चईं अबा वॾेरो बीमारीअ जे बिस्तरे ते पियो आहे, ॾींहं ॿिनि जो महिमान आहे, नेठि हिन जहान मां हर कंहिंखे हलणो आहे। नहराज थींदो, लटो कपिड़ो, लथो पिथो, ख़ैर ख़ैरात, ख़तमा दुरूद गंज थी वेंदा, तुंहिंजा कर्ज़ त लही वेंदा, हथई तूं कर्ज़ी हूंदे। हिकु ॾींहुं मंगणहार खां बि साॻियो सवाल पुछाईं। मंगणहार मोट में चयुसि त ओधर जल्द मोटाए बि, वॾेरो बीमारीअ जे बिस्तरे ते पियो आहे, इजो चाक थियो, ख़ुशी थींदी, घोर घोबार जाम पवंदी, तुंहिंजा कर्ज़ चपटियुनि ते लही वेंदा। ॿिनि चइनि ॾींहंनि पुॼाणा वॾेरो चाक थी वियो, ख़ुशी थी, दुअल वॻा, मंगणहार खे घोर जाम पई, दुकानदार जा कर्ज़ बि लही विया। दुकानदार सीधे वठण लाइ आयल मुल्ला खे टोकींदे चयो त तूं कर्ज़ न लाहींदे? मुल्ला दिलदारी ॾिनसि, रखो अलाह ते। हफ़्ते ॿिनि बाद वरी वॾेरो ड्रही पियो ऐं हली पियो। मुल्ला खे बि झझो माल मिलियो। कर्ज़ मोटाईंदे दुकानदार खे चयईं, उमेदुनि ते जहान क़ाइमु आहे, तवक्कल जा बेड़ा पार।